أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما هذه الحياة الدنيا إلا لهو ولعب وإن الدار الآخرة لهي الحيوان لو كانوا يعلمون فإذا ركبوا في الفلك دعوا الله مخلصين له الدين فلما نجاهم إلى البر إذا هم يشركون ليكفروا بما آتيناهم وليتمتعوا فسوف يعلمون. ऐं दुनिया जी ज़िंदगी त सिर्फ़ु रांदि रूंद ई आहे ऐं बेशक दारे आख़िरत उहा ई हक़ीक़ी ज़िंदगी आहे। काश ही सम्झनि हा या काश हिननि खे ख़बर हुजे हा। सो जॾहिं सवार थींदा आहिनि ॿेड़ीअ में दाउल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन त अल्लाह ताला खे ईअं पुकारींदा आहिनि जो एतिक़ाद खे ख़ालिस अल्लाह ताला जे लाइ करे पोइ अल्लाह खे पुकारींदा आहिनि। पोइ जॾहिं अल्लाह ताला उन्हनि खे ख़ुश्कीअ जे तरफ़ निजात ॾींदो आहे त फ़ौरन हू शिरक करणु लॻंदा आहिनि। भले नाशुक्री करे वठनि उन्हनि नेमतुनि जी जेके असां उन्हनि खे ॾिनियूं आहिनि ऐं भले मज़ा वठी वठनि, सो देरि न आहे जो हुननि खे सभु पतो पइजी वेंदो। हिननि आयतुनि में माक़बल हिन खां पहिरीं जेके आयत ख़तमु थी उन में अल्लाह ताला फ़रमायो बल अक्सरुहुम ला याक़िलून, बल्कि हिननि मां घणा जेके आहिनि उहे पंहिंजे अक़ुल खां कमु नथा वठनि। ईअं कोन्हे त अक़ुलु कोन था रखनि, मजनून कोन्हनि, चरिया कोन्हनि। छो त जेको चरियो हुजे मजनून हुजे माना जंहिंमें अक़ुल ई न हुजे त पोइ उहो अल्लाह पाक जे तरफ़ां मुकल्लफ़ कोन्हे, कंहिं विषय जो मुकल्लफ़ कोन्हे, ईमान आणण जो बि कोन्हे। पर हीअ चरिया कोन्हनि, अक़ुलु आहे पर अक़ुल मां कमु कोन था वठनि। ऐं उनजी हिकिड़ी वॾी वजह छा आहे? दुनिया जी महबत। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए पियो त दुनियावी महबत जे करे हीअ जेको आहे सो पंहिंजे अक़ुल खां सही कमु कोन था वठनि। छो त जेकर अक़ुल खां कमु वठनि त साफ़ ॻाल्हि आहे त दुनियावी ज़िंदगी जेका आहे फ़ानी आहे ऐं आख़िरत जी ज़िंदगी जेका आहे उहा बाक़ी आहे। त कॾहिं बि थोरो बि जंहिंमें अक़ुलु हूंदो ऐं थोरो बि जेको पंहिंजे अक़ुल खां कमु वठंदो उहो कॾहिं बि जेको आहे सो बाक़ीअ जे मथां फ़ानीअ खे तरजीह कोन ॾींदो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो हीअ दुनिया जी ज़िंदगी सिर्फ़ु छा आहे? सिर्फ़ु रांदि रूंद आहे। जीअं रांदि रूंद थींदी आहे त उन में थोरी देरि जे लाइ मज़ो ईंदो आहे, पर पोइ थोरी देरि खां पोइ उहा रांदि ख़तमु थी वेंदी आहे ऐं पोइ बसि उन जो मज़ो बि ख़तमु थी वेंदो आहे। ईअं हीअ जेका दुनियावी ज़िंदगी आहे उहा रांदि रूंद अल्लाह ताला हिन खे फ़रमायो आहे। जीअं रांदि जो थोरो वक़्तु हूंदो आहे उन में जेको त उनजी लज़त हासिलु थींदी आहे उन खां पोइ ख़तमु, ईअं ई जेको त दुनियावी ज़िंदगी आहे जो थोरी आहे उन खां पोइ बिल्कुलु ख़तमु। भले कंहिंजी 100 साल बि ज़िंदगी हुजे तॾहिं बि आख़िरत जे न ख़तमु थियण वारी करोड़े अरबे खरबे सालनि मिलियन बिलियन सालनि जी ज़िंदगी जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगी कुझु बि कोन्हे। अल्लाह ताला फ़रमाए थो त दारे आख़िरत यानी आख़िरत जो जेको घर आहे न लहियल हयावान, अलबत्ता उहा ई ज़िंदगी आहे। यानी हक़ीक़ी ज़िंदगी चवराइण जे क़ाबिल उहा आहे। बाक़ी दुनियावी ज़िंदगी खेल कूद वांगुरु आहे ऐं जेको तो खेल तमाशे वांगुरु आहे। लव कानू यालमून, काश के ही ॼाणनि हा। हाणे जेकर हिन खे ॼाणनि हा त पोइ आख़िरत खे तरजीह ॾियनि ऐं आख़िरत जे लाइ सभिनी खां पहिरीं शर्त छा आहे? ईमान ऐं तौहीद। हाणे अजीब हिननि जी हालत आहे तौहीद जे एतबार सां। अॻियां अल्लाह ताला फ़रमायो जो जेॾीमहिल ही ॿेड़ीअ में सवार थींदा आहिनि पोइ अल्लाह ताला खे ईअं पुकारींदा आहिनि जो ख़ालिस एतिक़ाद खे अल्लाह ताला जे लाइ ई कंदा आहिनि।
माना जेॾीमहिल ॿियनि केतिरनि जॻहियुनि ते अलाह ताला क़ुर पाक में इहो फरमायो त जेॾीमहिल ही मुशरिकीन मक्का जेके हुआ उहे समुंड जो सफ़रु कंदा हुआ ऐं पोइ मौजुनि में घिरजी वेंदा हुआ, छोलियुनि में ऐं मौजुनि में घिरजी वेंदा हुआ ऐं हिननि खे नज़र ईंदो हो पंहिंजो मौत, त ओॾी महिल सभिनी पंहिंजनि यानी बुतनि खे, पंहिंजनि देवियुनि खे, देवताउनि खे, सभिनी खे विसारे ख़ालिस अलाह पाक खे पुकारींदा हुआ ऐं अलाह ताला सां इहो बि वाइदो कंदा लइन अंजइतना मिन हाज़ी लनकूनन्न मिनल शाकिरीन, जेकॾहिं या अलाह तो असांखे हितां जेको तो बचायो त असां ज़रूरु तुंहिंजो शुक्रगुज़ार थींदासीं, माना तोखे ई ख़ालिस करे तोखे ई जी इबादत कंदासीं। पर जेॾीमहिल अलाह रब्बुल आलमीन फरमाए थो फलम्मा नज्जाहुम इलल बर, जेॾीमहिल अलाह ताला उन्हनि खे निजात ॾिनी ख़ुश्कीअ ताईं, माना उहो जेको तूफ़ान आयो उहो जेको यानी हालत आई उहा दूरि थी वई ऐं उन में ॿुॾा कोन मुआ कोन, त पोइ वरी जेॾीमहिल ख़ुश्कीअ में वञनि था वरी साॻियो पंहिंजनि बुतनि जे साम्हूं पूॼा पाठ शुरू करे छॾी, वरी हुननि जे लाइ उहे बुत, वरी उहे हुननि जे लाइ उहे देवियूं देवता उन्हनि में ई फाथा पिया आहिनि। अलाह ताला फरमाए पियो ठीकु आहे, लियकफुरू बिमा आतईनाहुम, जेके नेमतूं असां उन्हनि खे ॾिनियूं आहिनि न कुझु वक़्त ताईं भले उन्हनि जी नाशुक्री कनि, वलियतमत्ताऊ, ऐं जेको दुनिया में ज़िंदगी में मज़ा वठिणा आहिनि भले वठी वठनि, सिघो ई जल्दी हिननि खे पतो पइजी वेंदो, हर क़िस्म जो पतो हिननि खे पइजी वेंदो त छा हो हक़ीक़त छा हुई। इहो अजीब क़िस्म जी धमकी आहे उन्हनि जे लाइ त जेको सो होश में अचो, वरना जीअं हिकिड़ो बादशाह जेको आहे पंहिंजी रइयत खे यानी जो मुजरिमनि खे हिकिड़ी धमकी ॾींदो आहे, दड़को ॾींदो आहे, अलाह रब्बुल आलमीन फरमाए पियो ऐं इहा हक़ीक़त आहे। अलाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा ला तजअलिद दुनिया अकबर हम्मिना वला मबलग़ इल्मिना वला तुसल्लित अलैना मन ला यरहमना। अल्लाहुम्मा ला तजअलिद दुनिया अकबर हम्मिना वला मबलग़ इल्मिना वला तुसल्लित अलैना मन ला यरहमना। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।